नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयासीं मेड़ मां उबिदला कंबराणी जी रिपोर्ट मुजिब त मेड़ जे भरपासे में बदमनी बरक़रार, इंतजामिया गुम। कारोबारी अॻुवान कामरान वली मैसर खां 41 लख रुपया नामालूम प्रूफ रखंदे फरार थी विया। मेड़ शहर में अमन अमान जी सूरत हिकिड़ो ॿीहर सुवाल उथारे छॾियो आहे, जिते नामालूम हथियार बदन कारोबारी अॻुवान कामरान वली मैसर खां 41 लख रुपया फुरकंदे आसानी सां फरार थी विया आहिनि। ज़रीर मुजिब वाक़े जे शहर जे मारूफ इलाइक़े में पेश आयो आहे। कामरान वली मैसर रोक रक़म खणी कारोबार मामले लाइ वञी रहियो हो त ओचितो मोटरसाइकिल सवार हथियार बदन खेसि रोके हथियार बदन जे ज़ोर ते रोक रक़म खसे वरिती। जानदार वारदात खां पोइ आसानी सां फरार थियण में कामयाब थी विया। वाक़े बादे इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकिड़िजी वियो आहे। जॾहिं शहरनि सख़्त ॻणतीअ जो इज़हार कंदे पुलिस खां फौरी तौर कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। शहरनि जो चवणु आहे त ॾींहं ॾिठे जूं अहिड़ियूं वॾियूं वारदातूं क़ानून लाॻापियल कंदड़ इदारनि जे लाइ कारकर्दगी ते वॾो सुवाल उथारनि थियूं।